पुट पेट सां कहिड़ा लेखा अन्ना त ईमान आ मानी खा मुंहिंजी धीअ। बाबा ही पेट सदमे जी आड़ा सां भरे तो हिनखे पाणीअ जी या मानीअ जी नाए गणती। बाबा मूंसां बानो कहर कयो यमरादी भी उन सां बदल हुई। हा पुट जेका इन्हनि खे रांदि विढ़णी न विड़ी चुका हाणे असांखे पंहिंजा पेर पका करणा पवंदा। बाबा मां बेगुनाह आहियां। छा नादर की मूं ते एतिरो भी भरोसो न हुयो। धीअ चवंदा आहिनि त कूड़ बि कॾहिं कॾहिं पंहिंजा पेर खोड़े वेंदो आहे। धीअ नादर नादान आहे हुनखे जेको कुझु ॾेखारे वियो आहे उहो हक़ीक़त न आहे। बाबा तूं अदा परू ऐं तव्हां सभु नादर खे समझायो त इहो सॼो ड्रामो बानो पाण कयो आहे। अदा सुल्तान जा कपड़ा पाए उन ही वीडियो ठाहियो आहे। बाबा इहो सॼो ड्रामो बानो जो आहे। धीअ कूड़ त आख़िर कूड़ आहे न। सच कॾहिं पधरो थींदो कामयाबी आख़िर सच जी थींदी। बाबा ख़बर न आहे त उहो वक़्तु अलाए कॾहिं ईंदो। उन वक़्त जे इंतज़ार में मूंखे मौत न अची वञे। मामा बहर ही समाज अञा ताईं तुझी सदोरीअ खे जीअण नथो ॾेई। सब्र मुंहिंजी थी सब्र असां हिन समाज जो अंत नथा आणे सघूं। अदा बहर तूं वरी आयो आहीं। तोखे ख़बर आहे त सालार तुंहिंजे सिर जो दुश्मन आहे ऐं तुंहिंजे करे मुंहिंजी धीउ जो बि दुश्मन थी पियो आहे। साले मां आख़िरी दफ़ो आयो आहियां जेको पंहिंजी धीउ सां मुलाक़ात कई मिलियो वरी मूंखे कॾहिं बि ज़िंदगी में हिन ॻोठ में न ॾिसो। ठीकु आहे तूं भली मुलाक़ात कर मां वञा तो घर जो सीधो वठी थो अचां। अल्लाह मूंखे जी ख़बर ही कान हुई पर उहे साले में गैरत कान्हे का। पर यार गैरत जो इन्हे चक्कर सां कहिड़ो चक्कर आहे। हाणे त हल तोखे चएमन चर मुंहिंजे गीतीअ में न प सभु चरिया ते मुंहिंजे गीतीअ पे हल कोन थो ॿुधी ॾिसी था तो हल चंपो न आहे मन कोन कहिड़ो थी वई आहे वॾा में चंपो जी तू आसा इज्जत वारे जी इज्जत ही कान्हे गीतीअ में न पो मुंह में कम थई हलूंगा। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।